गुज़िरियल हिकु हफ़्ते खां लालू रैंक ऐं भरपासे में ॾोहारी कार्रवायूं वधी वञण ऐं रोज़ानी जे बुनियाद ते शहरनि खां फुरलुट थियण वारे वाक़िअनि ख़िलाफ़ लालू रैंक में शहरनि तरफ़ां लालू रैंक थाणे जे साम्हूं वारह लाड़काना रोड ते टायरनि खे बाहियूं ॾेई एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। धरणे सबबि ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक जेका जाम थी वई। उन सां गॾोगॾु जेके मुसाफ़िर गाॾियूं आहिनि उन्हनि जूं कतारूं लॻी वयूं। उन मौक़े ते एहतिजाज जी अॻुवाणी कंदड़ शहज़ादो सुमरो, ग़ुलाम हुसैन मुगेरी, यार मोहम्मद चांडियो ऐं ॿियनि जो चवणु हुयो त राति हुजे तोड़े ॾींहुं लालू रैंक ऐं भरपासे जा जेके रोड आहिनि उन्हनि जे मथां ॾोहारनि जा देरा क़ाइमु थी था वञनि पिया। ॾोहारी ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खां हज़ारे रुपया, लखे रुपया फुरलुट कनि था। मोटरसाइकिलियूं उन्हनि सां गॾोगॾु ॿियो जेको ज़रूरी खाधे पीते जो सामान आहे उहो पिणु जेको आहे ॾोहारी शहरनि खां ऐं ॻोठाणनि खां फुर करे वञनि था। पर लालू रैंक पुलिस जेका आहे उन सां गॾोगॾु जेका कंबर शहदादकोट पुलिस इंतिज़ामिया आहे उन हिन वक़्त ताईं ॾोहारनि जे ख़िलाफ़ कंहिं बि जोगा क़दम न खणी सघी आहे, जंहिंजे करे सॼो इलाइक़ो जो जेको अमुन आहे उहो दाव ते लॻल आहे। हिननि मुतालबो कयो IG सिंध, DIG लाड़काना ऐं SSP कंबर शहदादकोट खां त फौरी तौर ते लालू रैंक में वधंदड़ बदअमनी ते कंट्रोल करे शहरनि खां जेके फुरलुट थियण जा जेके वाक़िआ पेश आहिनि उन में मुलवस जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में जेका एहतिजाजी तहरीक आहे उनखे अञा बि सख़्तु कयो वेंदो।